शहीद था जंहिंजी शहादत जो ॾिहाड़ो आहे। अंग्रेज़ जो सिज बादशाहीअ में कोन लहंदो हो, हेॾे मुंहिंजा अदा बादशाही, हेॾे बि बादशाही, अॼोको ॾिहाड़ो आहे मुंहिंजा दोस्तो सिंध जी तारीख़ जो सूर्य बादशाह अल्लाह पाक जल जलालु अमन वारो जे दीन जे वास्ते पंहिंजो सिर कुर्बान करे छॾियो। जहिड़ो भिटाई अॻे ई चई वियो हो त सूर्य मरी सोभ खे त दिल जा वहम विसार हण भाला विड़ भाकुरे आदि ढाल मधार पो मथा तेज तरार मार त मोचारो थिए। और मुंहिंजा दोस्तो जेल में पीर साईं बादशाह खे हिकिड़े माण्हू मशवरो ॾिनो, साईं अंग्रेज़ थो चवे माफ़ी नामे ते सही कर तोखे छॾे ॾियूं। हेॾे निहारियो, जागो था न, निंड अथव? जागो था न? छा मशवरो ॾिनई त माफ़ी नामे ते सही कर छॾे था ॾियूं। छा चवंदा हो? अब्बा सिर बचाइण सुन्नत, सिर बचाइण ईमान वञाइण इहो छा आहे? ईमान वञे त वञे रहो, सिर बचाए। और मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो पीर साईं खे चई कि बिला खणी सही कयो, तव्हांखे अंग्रेज़ माफ़ कंदो। पाण फरमाइनि था माफ़ी घुरंदुसि त पंहिंजे रब करीम खां घुरंदुसि त मूंखे शक थो थिए त मां हुसैनी आहियां, अलाए न आहियां, पर मूंखे यकीन आहे त मां हुसैनी आहियां। मुंहिंजे बाबे हुसैन बि यज़ीद जे आॾो सिर कोन झुकायो, मां हज़रत सिबगतुल्लाह शाह बि अंग्रेज़ जे आॾो सिर कोन झुकाईंदुसि। छाजे करे त मुंहिंजे वजूद में सोणे शेर ख़ुदा जो खून आहे। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, बहादुरी नी के चइबो आहे, हक़ जो इमाम नी के चइबो आहे त जंहिंजी बादशाही जो सिज नथो उभरे पियो, पूरी दुनिया ते हुनजी बादशाही आहे, उन जे आॾो मुंहिंजा दोस्तो मर्द मैदान में झुके कोन थो पियो। अल्लाह जे दीन जे सरबुलंदीअ जे लाइ सिर थो कटाए पियो। मूंखे ख़ुदा जो कसम आहे, असांजे सूर्य बादशाह रहमतुल्लाह जो नज़रियो पाक नज़रियो हो। न का धरती जी ज़रूरत हुई, न को मुंहिंजा अदा ॻोठ जी कंहिं क़ौम जी ज़रूरत हुई। हज़रत सूर्य बादशाह जो नज़रियो इहो हो त मुहम्मद करीम जे शरीयत जो नारो बुलंद थिए। छा तव्हांजो ख़्यालु आहे सूर्य बादशाह धरतीअ जे लाइ विड़ियो या इस्लाम जे लाइ? पर जेकॾहिं धरतीअ जे लाइ विड़ियो आहे त मां फतवा थो ॾियां, पूरी दुनिया जे आलमनि खां पुछो, मुंहिंजी बि फतवा आहे त शहीद कोन्हे। जेको धरतीअ लाइ विढ़ंदो आहे उहो शहीद न हूंदो आहे। धरतीअ लाइ विढ़ण वारे खे शहादत कान मिलंदी आहे, शहादत उनखे मिलंदी आहे जेको अल्लाह जे दीन जे सरबुलंदीअ जे लाइ विढ़ंदो आहे। हाणे तव्हां असांजो छा अक़ीदो आहे त सूर्य बादशाह शहीद आहे? चओ सूर्य बादशाह ज़ोर सां जो सूर्य बादशाह शहीद आहे। जे शहीद आहे, हक़ जो शहीद आहे, सचो शहीद आहे, त पोइ शहीद आहे त पोइ तोखे मञणो पवंदो। धरतीअ जे लाइ हुन सिर कोन कटायो, हुन इस्लाम जे लाइ सिर कटायो हो, दीन जे सरबुलंदी जे लाइ सिर कटायो हो, अल्लाह जे महबूब करीम अलैहिस्सलाम जे सुन्नतुनि जे लाइ सिर कटायो हो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, पीर साईं जेको जेल में किताब लिखियो आहे तंबीहुल फुक़रा।